आईजी डीआईजी मथे मुकाबलो तडे थींदो आ जडे भेट जाना भी फलाणो फलाणे का मथे फलाणो फलाणे का ऊंचो अल्लाह का पूछो मालिक मदीने वाले के बुलंद कई के खामत ऊंचो केतरो ऊंचो पूछो न रब का फलाणे का बुलंद फलाणे का ऊंचो रब फरमाए वरफना महबूब मुंह रब तो के बुलंद कयो आ मौला के खा बुलंद रब फरमायो त मुझे महबूब जे मुकाबले जो को आहे ही कोन जैसा भेट गया तो फलाणे का बुलंद भेट गया उआ शहजाद आहे ही कान जे चवान नबियन का बुलंद तो नबी तो मस्जिद अक्सा में रह गया मेरा जवारी रात आलमन गाना बुधो है ना सवालक नबी मस्जिद अक्सा में रह गया मदीने वारो अन्या मथे जे मलाइकन का मथे चेजे तो पहरे आसमान ते के मलाइक रह जीव्या के बे ते रह जीव्या के ट्रे ते रह जीव्या हुजूर सिदरतुल मुंतहा ते पहुंचन तो जिब्रील बूते रह जीव्या देखो मलाइकन जो सरदार सबनी मलाइकन जो सरवान यगवान जिब्रील जेरी मल सिदरा जे वण वट रुक जीव्यो तो सरकार फरमाए तो जिब्रील यारी अध में टोड़ भी तो ना है ना मक्के में गड्डू मस्जिद अक्सा में गड्डू पेरी आसमान ते गड्डू सतन आसमान ते गड्डू अर्श कुर्सी ते गड्डू सिदरा ते गड्डू हाने वरी यारी टोड़ी तो अर्ज कई या रसूल अल्लाह हिकड़े वार जेतरो कदर मथे चढ़ा नूर में सड़ी वींदुस चली वींदुस मुंह में जुर्रत ना है हिम्मत ना है मचाल ना है ताकत ना है सिदरा का मथे वनी सगा नूरिन जो सरदार सिदरा ते तुझो मुझो नबी अन्या मथे कैसा भेट ॾियार जी रब फरमायो त महबूब तुझे मुकाबले जो तुझे भेट जो तुझो को सानी शानी बराबरी वारो आहे ही कोन मुझी कुदरत में मुझे पावर में जेतरी ऊंचाई आवा सभई तोखे नहीं छॾियो समझो वाले कौन समझो जी जेकॾहिं कंहिंजो अकुल उते पहुचे कंहिंजो इल्म उते पहुचे कंहिंजो इदराक कंहिंजो मुराकबो हे जेके सूफी बुजुर्ग वेठा आहिनि लोड़े शरीफ दरगाह मशहूरी शरीफ दरगाह रहमतपुर शरीफ ही जेके आलुल्लाह अहले नज़र अहले दिल अहले बातिन हिन इन्हनि खे रब अंदर वारी कुवत दी दलींदो मुले जी तो दे गाल ही कोने मुले के तो सुना तो फिटाई फरमाई तो कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ सब कर मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ वाह बेटाई वाह फरमाए तो कंज कुदूरी ये भाई किताब है ना कि मदरसन में मौलवी पढ़ंदा है फरमाए तो मदरसे जा किताब पढ़ी पढ़ी पग बधी आलिम थी ऐं हाणे चए तो मुस्तफा जे शान के ॾिसां त केतिरो ऊंचो आ तके तो तोरे तो भिटाई फरमाए तो त तुंहिंजो इल्म पढ़ी पगूं बधी निकतो ई न तुंहिंजो मिसाल मंडी माकोड़ी वांगुर माकोड़ी किविले सब मंडी सब पई हुजे खूह में उहा चवे त मां आसमान के थी मापिया याद मस्जिद जो है नंढड़ो मुनारो भी कोन मापे सघंदी जवाब चोन था ॾियो समझो था मुझी गाल भिटाई तो फरमाए त मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ जियां मंडी मा
पकोड़ी आजिजा उन्हें जो जी रसाई महदूदा आसमान तई पहुंची न थी सके आसमान के मापे न थी सके तिए मुल्लो मुस्तफा जे शान के समझी न सगंदो मदीने वारे जो शान आला बाला ऊंचो रब फरमाए वरफाना महबूबतों के मुंह पान बुलंद कयो दिसो उस्ताद पंजे शागिर्द के पढ़ाए चे बाबा हिन के मुकाबिल बनायो केतरो काबिल बनाईंदो जेतरी उस्ताद में पान में लियाकत हुंदी जवाब दियो मुर्शिद चवे मां पंजे मुरीद के ऊंचे दर्जे ते तो पहुंचाया एतरो पहुंचाईंदो जेतरो मुर्शिद में पावर हुंदो ऑफिसर चवे मां पंजे हिन मातद के दर्जो बुलंद तो कया तरक्की थो जा केतरी तरक्की दींदो जेतरी उन्हें जी कैपेसिटी हुंदी जेतरी उन्हें में सलाहियत हुंदी पर सारी इंसान जात जूं सलाहियत महदूद आहिन अल्लाह जी सलाहियत जी का हद ही काने रब तो फरमाए तो हबीब तो के माथो बुलंद कयो रब एतरो बुलंद कयो जेतरो रब जो शान आ एतरो ऊंचो कई जेतरो रब जी इज्जत ऐं अजमत ऐं शान रब जी कुवत ऐं कुदरत आ एतरो पंहिंजे महबूब के ऊंचो कई महबूब जो जिक्र ऊंचो महबूब जो इस्म ऊंचो महबूब जो जिस्म ऊंचो महबूब जो शान ऊंचो रिफत ऊंची दर्जो ऊंचो एतरो ऊंचो जिते के जो अकुल पहुंची न सके के जो इल्म पहुंची न सके के जो कशफ बातिन वारो पहुंची न सके मदीने वारो एतरो रब ऊंचो करे छयो ये नक्शबंदी सिलसिला नक्शबंदी सिलसिले जो इमाम अगवाना जो नालो आ तैफूर हजरत बायजीद बुस्तामी चो रहमतुल्लाह अलैह हजरत बायजीद बुस्तामी चो तो मुख्य ख्याल थियो त मां ॾिसां त मदीने वारे जो शान केतिरो मथे अल्लाह फरमाए त मूं बुलंद कयो आ ॾिसां त उहा बुलंदी केतिरी आ हजरत इमाम नबहानी लिखियो आ जवाहिरुल बिहार में त हजरत बाजीद बुस्तामी चो तो खुस्त फी लुज्जतिन वाकिफन अला आइनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई त मां इसरारन जे दरिया में डुबी हई बातिन वारे दरिया में डुबी हई मुराकबो कयो ॾिसां त मुंहिंजे महबूब जी रिफ़त ऐं बुलंदी केतिरी आ हे अंदर जे अखियुन वारो हे बातिन जे पावर वारो फरमाए थो त जेॾीमहिल मूं मुराकबो कयो मूं बातिन वारी अख खोली मूं जो ॾिसां त मुंहिंजे महबूब जी रिफ़त बुलंदी ऊंचाई केतिरी आ जेॾीमहिल मुराकबो करे अखियूं बूटे मुंह मुनन में पाए मूं अंदर वारी कशफ वारी अख खोली साथो ॾिसां त जिते मुंहिंजे विलायत जो दर्जो दंग थियो मुंहिंजे विलायत जी रसाई जिते दंग थी ऐं जितों मदीने वारे जे शान जी शुरूआत पई थिए जिते सोने नबी जी शुरूआत जिते मुंहिंजो दंग थी वियो विच में 70,000 नूर जा पर्दा हिले घना फैज़ा हुआ बैनी व बैनहा सबून अल्फ हिजाब मिन नूर मुझे दर्जे बुलंदी जी ऊंचाई दंग थी ऐं मुस्तफा जे शान जी जिता शुरूआत थी विच में 70,000 नूर जा पर्दा हुया फतनोत इंदल हिजाबिल अव्वल मां पहिरें पर्दे जे वेझो वियुसि मां पर्दो हटाया ॾिसां त मुस्तफा जो शान केतिरो मथे आहे फरमाई जेॾीमहिल पहिरें पर्दे जे वेझो वियुसि आवाज़
रसूल अल्लाह सुभान अल्लाह बायजीद जे पेरे पर्दे जे वेझो वे ना ये जली सड़ी विंदे जे वार बाह में सड़ी रख थी विंदो आ या जुर्रत न कजे पेरे पर्दे जे वेझो वणण बाजी चुप करे वेही रहे चई त मुस्तफा जो शान या खुदा जाने या मुस्तफा जाने ओ मिठा ओ अदा जे कदे सुल्तानुल आरिफीन उन मकाम के समझी न तो सके उन्हें रिफत उन्हें ऊंचाई के समझी न तो सके तो मुल्ले के केड़ी खबर बटड़े किताब पढ़ी शुद्ध बुद्ध पढ़ियो अही चए तो मुस्तफा असा वांगुरो असा जेड़ो हो ज़बान के लगाम दे मुझे मुस्तफा दे शान में नाशाइस्ता लफ्ज न ॻाल्हाए मुझे महबूब जेड़ो कायनात में न आयो न ईंदो न जायो न जमदो मुस्तफा जो न मटवा न मिसला न सानिया न साथिया न साथिया मुस्तफा करीम के रब बेमिसल बेमिसाल अकीदो यो रखो अकीदो यो रखो तो मदीने वाले साईं जो शान बेमिसाला दर्जो बेमिसाला मकाम बेमिसाला हिकड़े डी जिब्रील अमीन आयो मदीने वाले साईं वटि इमाम जलालुद्दीन सुयूती या रिवायत आंदिया जिब्रील आयो अर्ज की या रसूल अल्लाह ही जेका कुरान में रब आयत लाथिया वरफाना लक ज़िक्रक हबीब तुझे जिक्र के असा बुलंद कयो आ तदरी कैफ रुफियत ज़िक्रुक हबीब तवा जे जिक्र के अल्लाह किए बुलंद कयो आ ये खबर है तवा की साईं फरमाए जिब्रील तू बुधा किए मुझे जिक्र के रब बुलंद कयो आ जिब्रील अर्ज कयो त अल्लाह फरमाए तो मुझे महबूब के बुधाए त तुझे जिक्र के मु रब इए बुलंद कयो आ इजा ज़ुकिरत मई जिते मुंजो जिक्र उते तुंजो जिक्र जिते मु रब जो जिक्र हुंदो ते तुंजो जिक्र हुंदो पुटरैया गाल वनी सजी रात गौर कर कजो इन हिकड़े जुमले थे जिते रब जो जिक्र उते मुस्तफा जो जिक्र खुदा जाने किथे किथे कायनात में रब जो जिक्र थी रहो आ जिते जिते जिक्र खुदा उते उते जिक्र मुस्तफा बांगे जी बांग दिसो जिक्र खुदा सा गड जिक्र मुस्तफा नमाजी जे नमाज में जाकिर जे जिक्र में हाजी जे हज में खतीब जे खुतबे में मुअज्जिन जी अजान में हम जाकिर जे उन्हें जिक्र फिक्र जे मंजिलुन में जिते जिते अल्लाह जो जिक्र आ उते रसूलुल्लाह जो जिक्र सजी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो रहे मुसलमान न थींदो जैसी मुहम्मदुर रसूलुल्लाह ने चयो आसमान जे तारन में जमीन में बुलंदुन में पस्तुन में इंसानन जिन्नन मलाइकन फरिश्तन में कुरूबी कुदूसी फरिश्तन में जिते जिते जिक्र खुदा आ उते उते जिक्र मुस्तफा ओ आसमान जे तारन में कुरान जे पार गडु जिक्र गडु रब जे जिक्र सा जिक्र महबूब मोहम्मद वा मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद वा रहमत जो प्री पे कर महबूब मोहम्मद वा अल्लाह दियण दिया वंडो हथिया हबीबन जे अल्लाह दियण दिया वंडो हथिया हबीबन जे वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद वा
अज तो तू भी नात पढ़ सगिन वारा तो तुझे मथा मुस्तफा जे नात खान जो नालो लिखी वने गडु रब जे जिक्र सा जिक्र महबूब मोहम्मद आ मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद आ रहमत जो फिरी पे कर महबूब मोहम्मद आ जे जे हथ के खुदा ताला हथ पे जो सजो है सुभान अल्लाह हुदैबिया जे मौके ते जेन 1500 असा भी हुजूर सा बैत पिया कर वण जे हेठा 1500 सहाबी मुझे महबूब सा बैत पिया कर अल्लाह जे कुरान फरमायो इन्नल्लज़ीन युबायिऊनक हबीब बेशक उहे मानू जेके तो सा बैत था कन पिया तुझे हथ में हथ था मिलाइन इन्नमा युबायिऊनल्लाह हबीब ये तो बेअत न था कन अल्लाह सा बेअत था कन जेडी मल इन असहाबन जे हथन जे मथा हुजूर पंजो दस्ते करम पंजो हथ मथा रखियो कुरान ऐलान कयो यदुल्लाह फौक ऐदीहिम हबीब इनन जे हथन जे मथा अल्लाह जो हथ वा सुभान अल्लाह हुनैन जी जंग हले पई काफर तादाद में घना हुया मुसलमान तादाद में थोड़ा हुया मुसलमानन जा पैर उखड़न लगा शिकस्त जा आसार जाहिर थिया हुजूर मैदान में बीठा हिन मुझे लजपाल नबी मुठ मिठिया जी भरिया मुठ मिठिया जी भरे काफरन ने उछलाइया तवज्जो है मुड़े मुठ मिट्टी जी भरे काफर ने उछलायूं वो जेतरा भी काफर हुया हिकड़ी मुठ मिट्टी जी हर काफर जे पूथ में वनी लगी अबा हिय जेकरे काशे उछलाए जे त सामो सिधी विंदी साजे खाबे पुठिया न विंदी पर हिय मुठ अजीब मुठिया उछलायूं सामो पर काफर के अगियों हुया के साजे हुया के खाबे हुया के पुठियों हुया हर काफर जे पूथ में हुआ मिट्टी लगी मिट्टी अखिन में लगे त अखिन में सूर थींदो आ निंड फिटंदी आ पर जेडी मल काफरन जे अखिन में मिट्टी लगी हिनन जे मथा एड़ी दहशत वहशत तारी थी मैदान छड़े भजी विया जंग फतह थी वई ओनी मल कुरान जी आयत लथी वमा रमैत इज रमैत वलाकिन अल्लाह रमा हबीब जेरी मल मुठ मिट्टी जी भरे तो पे उछलाई तो न उछलाई पर उछलाण वारो त अल्लाह सगिन वारा समझो कोन जे समझो हां तो रड़ करे जो हां सुभान अल्लाह मुझे हथ में ही का शया मां उछलाया तो उछलाया तमा डिठो ने मुझे हथ उछलाई अल्लाह तो फरमाया तो वना रमैत इज रमैत जेडी मल महबूब तो उछलाई मुठ मिट्टी जी तो उछलाई तो न उछलाई उछलाई तो सही ना इज रमैत जेडी मल तो उछलाई महबूब तो न उछलाई मौला जे मुंह न उछलाई तो भला के उछलाई रब तो फरमाए वाला किन अल्लाह रमा हबीब मुठ उछलाइण वारो त मां अल्लाह पाण हुयसि जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे ओ जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे
चयो परवर महबूब मोहम्मद वा मुझे दिलड़ी जो दिल पर पुत्र मुस्तफा जे शान खे मान खे मर्तबे खे वधाइण वारो अल्लाह पाण हाणे सॼी दुनिया बि गॾिजी मुखालफ़त करे न मुस्तफा जे वार खे बि विंगो न करे सघंदा छो त अल्लाह मददगार आहे न हिन वक़्त में यहूदी नसारा अमेरिका इसराइल काफ़िर उन्हनि जा एजेंट उन्हनि जा छाड़ता के वहाबियुनि जे सूरत में के कादियानियुनि जी शक्ल में के बदअक़ीदा बद मज़हबनि जे सूरत में हींअर मिर्ज़ो जेको इंजीनियर उथियो आहे इहो बि उन्हनि जो एजेंट आहे होॾो हसन अल हयारी इहे बि उन्हनि जा एजेंट आहिनि काफ़िरनि जा एजेंट उन्हनि जे टुकरनि ते पलण वारा गॾिजी मुस्तफा जी मुखालफ़त कंदा हुज़ूर जे आल जी मुखालफ़त कंदा असहाबनि जी मुखालफ़त कंदा पर जीअं जीअं मुखालफ़त कंदा उन्हनि जा मुंह कारा थींदा मुस्तफा जो शान मिर्जा गुलाम कादियानी जेको हुन मलून काफ़िरनि जो एजेंट हुयो बरतानिया वारनि जी पघार ते पलबो हुयो उन्हनि खे मोकिलियूं कूड़ो नबी बणाए त मुस्लमाननि में इफ्तिराक इंतशार पे नबूवत जी दावा कई हाणे नबूवत जो कानून आहे त नबी जिते विसाल कंदो आहे उन जी मज़ार उते थींदी आहे पैगंबर कानून कुदरत आहे त नबी जिते विसाल कंदो उते उन जी मज़ार ठहंदी हुजूर जन अम्मा आयशा सिद्दीका जे हुजरे में रब सां रफ़ीक़ आला सां गॾिया हुजूर जो गुंबद खदरा उन अम्मा आयशा जे हुजरे ते पर हिन मिर्ज़ा गुलाम कादियानी जॾहिं मुओ न ख़बर अथव सॻियुनि वारा त किथे मुओ काकूस में चओ किथे पोइ हाणे काकूस में ठाहिनि था ख़बर पए आहे दुनिया रब कहिड़ो ज़लील कयोसि मरंदे बि ज़िल्लत में मौत आयो जियो बि ज़िंदगी बि उन ज़िल्लत में गुज़ारी मरी वियो त बि ज़िल्लत में ओ मिठा अहिड़ा काफ़िरनि जा एजेंट दुनिया में आया ईंदा रहंदा पर इहे मुंहुं मथो पिटे पिटे मरी वञी मिटीअ में पवंदा मदीने वारे जो शान ॾींहों ॾींहुं रब हिन साल वॾा डिंग मुल्ला विहारिया अथनि सोशल मीडिया जो ज़मानो आहे फेसबुक हर कंहिं वटि आहे यूट्यूब हर कंहिं वटि आहे माण्हू वॾा वॾा डिंग मुल्ला वॾा जुबा कुबा पायूं वेठा था ऐलान कनि मिलाद न मल्हायो मिलाद हराम आहे मिलाद नाजाइज़ आहे मिलाद बिदअत आहे जीअं था झलनि मां बि सॼी सिंध घुमंदो थो अचां जीअं था झलनि तीअं मिलाद ते उहे शहर जिते जुलूस न थींदो हेल साल उते बि जुलूस पिया था थियनि उहे शहर जिते मीलाद न थींदो उहे मस्जिदूं उहे घर उहे घिटियूं जिते अॻे साल मीलाद न थियो हेल उते बि मीलाद पियो थो थिए अरे तुंहिंजे छलण सां आशिक छलबा कोन रुकण सां रुकबा कोन छो त मुस्तफा जे शान खे अल्लाह पाण फिरौन के साहिरन जादूगरन बुधायो त हिकिड़ो ॿार पैदा थींदो बनी इसराइल में जेको तुंहिंजी हुकूमत ख़त्म कंदो तुंहिंजी हुकूमत ख़त्म कंदो हिन 4000 पहरेदार बीठा बनी इसराइलन जा जिते भी घर हुया न घर घर जे अॻियां सिपाही पहरेदार बीहारी जेको भी ॿार नंढड़ो हुजे न 4 साल जो उनके मारियो हाणे जेको ॿार ॼमे उनके मारियो साईं हज़ारे ॿार मारजी विया हज़ारनि जे तादाद में जेॾीमहिल हज़रत मूसा जेके रब करे त पोइ उनके केर थो रोके सघे रब जे कम जो इरादो करे न इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शयअन यक़ूल लहू कुन
अल्लाह जरे के शे जे बनाने जो इरादो कंदो चोंदो थी पो हुआ शे थी पोंदी सजी दुनिया मुखालफत करे पर केर बुन के रोके न सकंदो हेडो सही गली गली में पहरेदार चौकीदार बिठान तो मूसा पैदा न थे नंढड़ा बार मार जी विया जेको नो बार जमे उन्हें के मारे छडन जेरी मल हजरत मूसा जी अमड़ के पेट मुबारक में हजरत मूसा अलैहिस्सलाम जी विलादत जो वक्त करीब थियो ॾिठई तो दुश्मन दर ते बीठा आहिनि मुंहिंजे बचड़े के मारे छॾींदा बीबी साइण वई बाहर शहर का बाहर हिकिड़े गार में वञी हजरत मूसा के ॾिनी पोइ उनखे हिकिड़ी संदूक में पेतीअ में विझी बंद करे दरिया में लोड़े छॾियो मूसा लफ्ज़ मूसा मूसा जी माना पाणीअ मां लथल फिरौन शाम जो पंजी ज़ाल सूधो उहो जेको नील दरिया हो न उन जे पासे में उन जो महल ठहियल हुयो उन महल में सामो कुर्सियूं रखी ऐं वेहंदो शाम जो पानी जो निज़ारो वण बूटा गुल गुलज़ारियूं वेही निज़ारो ज़ाल सूधो वेठो पियो ॾिसे परे खां ॾिठई हिकिड़ी पेती लुड़ंदी थी अचे ज़ाल की दी ॾिसी थी यार केड़ी शे लुड़ंदी थी अचे नौकर के मोकले कढी अचो कढी आया ये जो खोल ने अल्लाह जो नबी सुनो वजीहा कुरान फरमाए तो आला सोहनी सूरत वारो हजरत मूसा ये जो खोलियो त अल्लाह जे नबी हजरत मूसा ने गिरी फिरौन जी घर वारी ये खणी भाकुर पाए ऐं चयो त हिन के मां पुट करे थी पालिया चई रन मता है वो छोकरो हुजे जेको मुंहिंजी हुकूमत खत्म कंदो चई तो के मूसा जी फोबिया थी वई आहे फोबिया किथों बार लुड़ी आयो तो के खाबन में बिरुगे मूसा तो नजर अचे ही वो बार ना है मां के पुट करे थी पालिया सुभान अल्लाह जेडी मले बीबी साण उछलायो पे न तूने पेंदी में विझी रब के अर्ज के मौला मुझे बच्चे जी पारत हुजई मुझे पुटड़े जी पारत हुजई मौला मुझे मूसा जी पारत हुजई रब फरमायो से इन्ना रातू हुई के घबराए न तो जो पुट तू तोटे मोटाए मोकली कुरान जा लफ्ज इन्ना रातू हुई के तोटे मोटाए मोकली दुस जेडी मला फिरौन जी ज़ाल उनके खणी भाकुर पातो चिमान के पुट करे दी पालिया साईं हजरत मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे घर में पियो पलजे पर हाने खीर पिए न बार लो जे मां जो आयूं दायूं फिरौन जे घर में घणी औरतूं नौकरियाणियूं खादमियाणियूं जे जो खीर ॾियन वठे में जे जो खीर ॾियन वठे में आखिर चयूं त भला हिन के जेको खीर प्यारींदो न उनके मां वॾा इनाम ॾींदुसि चऊं तो बनी इसराइल में एकड़ी औरत आ उन जे थंज में खीर आहे जे उन के वठी अचो बीबी साईं ने बादशाह जा मानू आया त हल बादशाह पुटरे नो करे पालियो उन के हली खीर प्यार चई मां छा जे ला वञा मुखे केड़ी जरूरत आ जो पराए बार के वनी पानी ओ चई त अल्लाह जो मूसा कयो त रातू इलही के तोडे मोटा इंदुस मुखे इए कोन चई त तोखे उन्हें मोकलींदुस मां छो वञा फिरौन चयो त भला हिन के शाही एजाज सां वठी वञो शहजादो करे हिन के वठी वञो उन माई वट खीर प्यारे अचो जेडी मल हुन के पालकी ते चाड़ियो अगियो फौज सिपाह पहरेदार अगियो पोयो पोश 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 बादशाही शहजादो तो वञे सिधो अमड़ जे घर अमड़ जो ॾिठो सुञातई त मुंहिंजो बच्चो सीने सा लातई खीर रो प्यारी त बच्चो पंजो यो खीर पीतई हाने सुबह जो खीर पीण जे ला बादशाही एजाज में पियो अचे शाम जो भी बादशाही एजाज में पियो अचे मुझा मालिक तुझा फैसला अजीब होदे हजारे बार मार जी विया त मूसा पैदा न थे मूसा के फिरौन झोली में खयूं चुंबड़ियूं ठोडी सुभान अल्लाह ओ मिठा ओ दा सगिन वारा अल्लाह जेको इरादो कंदो आ न उन के केर रोके न सकंदो आ रब फरमाए वरफाना लक जिक्रक हबीब तू जो जिक्र मां रब तो ऐलान कया मां तो बुलंद कया वहाबी जी केड़ी जुर्रत आ जो जिक्र रोके सकंदो बेअदब जी केड़ी जुर्रत हिम्मत ऐं मजाल आ जो वो मिलाद रोके सकंदो
छॾियो अन ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। साईं फरमायो त मां सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो आहियां, मूंखां बाद में ॿियो को नबी न थियणो आहे, न थींदो। जेको थिए सदाए इहो दज्जाल आहे, इहो कूड़ो आहे। अहिड़ा 30 दज्जाल थींदा घणा, ऐं इन्हनि जो सभिनी खां वॾो वॾो दज्जाल आख़िर में ईंदो। पुट ध्यान मुड़िया, तवज्जो मुड़िया। मां हिकिड़ी हदीस तो बयान कयां। मदीने वारे साईं फरमायो त जॾां कुर इंसान ज़ात खे रब पैदा कयो आहे क़यामत ताईं, इंसानी जेका तारीख़ आहे गुज़री चुकी हले पई थींदी, वॾे में वॾो जेको इंसाननि जे लाइ फितनो थींदो उहो दज्जाल हूंदो। 29 हे दज्जाल थींदा, वॾो दज्जाल जेको उहो सभिनी खां आख़िर में ईंदो। को बि नबी दुनिया में अहिड़ो न आयो जंहिं पंहिंजी उम्मत खे उन दज्जाल जे फितने खां आगाह न कयो हुजे। हर नबी पंहिंजी क़ौम खे ॿुधाईंदो वियो, ॾेजारींदो वियो त हे फितनो ईंदो, इन जो ख़्यालु कजो। साईं फरमायो त हज़रत आदम खां वठी ईसा रूहुल्लाह ताईं हर नबी पंहिंजी क़ौम खे आगाह कयो, बाख़बर कयो, पर कंहिं नबीअ जी उम्मत में दज्जाल न आयो। अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उम्म। मां सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो आहियां ऐं तव्हां सभिनी उम्मतुनि मां आख़िरीन उम्मत तव्हां। हाणे कंहिं नबी जे उम्मत में न आयो न, माना मुंहिंजी उम्मत में ईंदो। जे मां हाल हयात मौजूद आहियां, जेकॾहिं दज्जाल मुंहिंजे दौर में आयो त सारी उम्मत जे तरफ़ां मां मुहम्मद अकेलो उन जो मुक़ाबिलो कंदुसि। पर जेकॾहिं मां पंहिंजे रब सां वञी मिलां, दुनिया तां पर्दो करे वञा ऐं पोइ अचे त पोइ ॿुधी छॾियो मां तव्हांखे आगाह थो कयां, उहो जेको दज्जाल ईंदो न पहिरीं पाण खे सॾाईंदो त मां नबी आहियां, पर ॿुधी छॾियो मां सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो आहियां, मूंखां पोइ को ॿियो नबी थियणो ई न आहे। जेकॾहिं तव्हांजे अॻियां को नबी सॾाए त सम्झजो इहो दज्जाल अथव। ऐं पोइ जॾहिं माण्हू उनखे नबी न मञंदा न, चवंदा तूं नबी न आहीं, नबी असांजो मदीने वारो मुहम्मद मीर आहे। पोइ चवंदो त मां ख़ुदा आहियां, पर ॿुधो उहो अखियुनि खां काणो हूंदो। अल्लाह काणो न आहे, काणो हुजण ऐब आहे, काणो हुजण चओ ऐब आहे, अल्लाह हर ऐब खां पाक आहे। साईं फरमाए त इहा बि निशानी हूंदव, नबी सॾाईंदो माण्हू उन ते ईमान न आणींदा, पाण खे ख़ुदा सॾाईंदो, ॿुधी छॾियो हू काणो हूंदो, अल्लाह इन ऐब खां पाक आहे। साईं फरमाए उन जे निरड़ ते लिखियल हूंदो काफ अलफ फे रे, अखर अखर जुदा जुदा, यानी काफर। छा लिखियल हूंदो? उन जी ॿी निशानी इहा अथव, उन जे निरड़ ते लिखियल हूंदो काफर, ऐं इहो नज़र ईंदो सिर्फ़ मोमिननि खे, ॿियनि खे नज़र न ईंदो। इहो जेको लिखत हूंदी न उन जे निराड़ ते मोमिन ॾिसंदा। छा लिखियल हूंदो? चओ छा लिखियल हूंदो? काफर। साईं फरमायो त अल्लाह जे पेशानी या अल्लाह जे ज़ात खे ॾिसी न सघंदो, तव्हां दुनिया में रब जे ज़ात खे ॾिसी न सघंदो। हाँ, जन्नत में जॾहिं पहुचंदो तॾहिं अल्लाह जो दीदार कंदो।